मां हमेशह चयो आहे त असांजे ॾियण सां असांजी ख़ुशीअ जो सिधो असरु थींदो आहे। अचो ॿुधूं था अॼु ॿियनि माण्हुनि जी ॻाल्हियूं ऐं मुख्य जीवन ते उन्हनि जा सिद्धांत कीअं आहिनि। जॾहिं तव्हां ॾींदा आहियो परमेश्वर तव्हांखे आशीष ॾींदा आहिनि ऐं उन फ़क़्तु तव्हांखे माली आशीष ॾींदा आहिनि बल्कि ॿियनि तरीक़नि ज़रिए बि जंहिंजी तव्हां कल्पना बि न करे सघंदा आहियो। बिना स्वार्थ, खुशियों सां भरियल, ख़ुश, सुरक्षित, आज़ाद, रूप बदिलियल, शांति सां भरियल, संतुष्ट, भाग्यशाली। अगर हर इंसान पंहिंजो हिकु नंढो सो हिस्सो ॾे आ, चाहे हो माली तरीक़े सां ॾे, भावनात्मक या शारीरिक तरीक़े सां, त हीअ दुनिया सच में हिकु बहितर जॻह हुजे आ रहण लाइ। जॾहिं मां हिकु दानी हुयसि, मां सच में ॾिठो आहे त मां पंहिंजी ऐं पंहिंजी ज़रूरतनि तां मुंहुं मोड़णु शुरू करे छॾियो आहे। उहो असांखे हिकु स्वार्थी इंसान मां बदिले करे निस्वार्थी इंसान ठाहींदो आहे। ॾियणु आहे प्रेम जाॻणु। असां जेको थोरो ॾींदा आहियूं तमामु वधंदो आहे। हो पाणीअ वांगुरु हूंदो आहे जेको नदीअ में मिलंदो आहे ऐं हो तमामु शक्ति गॾु कंदो आहे। पंहिंजे बल ऐं पंहिंजी शक्तिअ सां माण्हू सभु कुझु करे सघंदो आहे। ॾियणु हिकु खुलियल दरवाज़ो आहे जेको कॾहिं बि बंदि न थींदो आहे। ॾियणु हिकु सची में जीवन बदिलण वारो सिद्धांत आहे। उहो असांखे जाम कुझु सेखारींदो आहे। परमात्मा जी आज्ञा पालन करणु सेखारींदो उहो आहे। असांजे दिलि खे ॾिसंदा आहिनि ऐं उहो असांजे कर्मनि जो फल ॾींदा आहिनि। ऐं उहो आहे दिलि जे सही मक़सद लाइ, स्वार्थ जे लाइ न ॾियणु घुरिजे, न कुझु प्राप्त करण लाइ। हे बिल्कुलु सोचणु न खपे कि फॉर्मूला आहे, छाकाणि कि हे न आहे। ॾियणु हिकु जीवन जो तरीक़ो आहे। जॾहिं तव्हां ॾियणु सिखंदा आहियो तॾहिं तव्हां बिना शर्तनि जे प्यारु करणु बि सिखंदा आहियो। तव्हांखे ख़बर आहे हे सभु माण्हू जीअं असांखे ॾिठो आहे शायदि पंहिंजे जीवन में ॾियण जो सिद्धांत सम्झंदा न हुया, पर असां उन लाइ मुख्य ॻाल्हि न हुई। मूंखे उहो ॿुधणु सुठो लॻंदो आहे जंहिंमहिल माण्हू चवंदा आहिनि त असांखे इहो अनुभव थियो आहे ऐं असांखे ख़ुशी थी आहे असां ज़िंदगीअ में इहो कयो आहे। जिंजर अॼु हाणे असां सां इन जे बारे में ॻाल्हाईंदी, मुख्य सिद्धांत ते चर्चा करण वारी आहे दर्शकनि जे लाइ छा आहे। जिंजर हाय जॉयस, असां वटि दर्शकनि जा कुझु सच में सुठा सवाल पर आहिनि। पहिरीं मां तोखां इहो ॼाणणु चाहींदमि मां सौभाग्यशाली हुयमि छो करे मां हेॾे परिवार में मुंहिंजी परवरिश थी जिते असांखे ॾियणु सेखारियो वियो। इन करे उहो असां लाइ स्वाभाविक हुयो। पर मां सची में ॾियणु तॾहिं शुरू कयो जॾहिं मां आत्मनिर्भर थी वियसि। जीअं पंहिंजी फैमिली, पंहिंजा पैसा हुआ। बिल्कुलु असां सम्झंदा आहियूं त ॾियणु फ़क़ति इहो कमु न जेको असां पंहिंजे परवरिश जे कारण हीअं न कंदा आहियूं, पर असांखे बाइबल में सेखारियो वियो आहे। असां इन करे ॾींदा आहियूं छाकाणि कि हे असांजे जीवन खे सफल ठाहींदो आहे। बाइबल में परमात्मा जेको बि चवंदो आहे, मां तव्हांखे जाम दफ़ा चवंदे ॿुधियो आहे, हो असांजे लाइ। बराबरि। असां सोचींदा आहियूं असां परमात्मा जे चवण ते हुन लाइ ॾींदा आहियूं, हो असांजे लाइ ई हूंदो आहे। मुंहिंजे जीवन जी सभिनी खां वॾी आशीष रही आहे मुंहिंजा घोटी तमामु वॾा दानी आहिनि ऐं हुननि मूंखे ॾियण जे बारे में तमामु सेखारियो आहे। हा, तूं मूंखे ॿुधायो। जी हा, उहो जाम वॾो दानी जी आहे। हा। हा, मूंखे लॻंदो आहे मुंहिंजो रहण सहण जो मतिलबु ई ऐं पंहिंजे लाइ वातावरण ईअं हो। मूंखे कंहिंखे गिरजे में वञणु या ॾिसणु न वणंदो हो। मुंहिंजो मतिलबु उहो आहे कि मूंखे न वणंदो हो। मुंहिंजो पिता जाम ईअं हूंदो ऐं उहो अगरि हमेशह गुस्से में रहंदो हो त जीअं असांखे कोई घुराईंदो हो गोद भराई जी निंड लाइ त असां हुनखे चवंदा हुआसीं त बसि तूं हीअं कर। इन करे तमामु सुठो आहे त तव्हां सेल्फ सेंटर रहो ॾियण लाइ माण्हुनि खे। प्रभु मूंखे सची ॾियण ॾिनी आहे आसीस करे ऐं हुननि चयो आहे त तव्हांखे जीवन में सभिनीनि खे इहो ॾियणो आहे, सभिनीनि जी समस्याऊं हटाइणियूं आहिनि ऐं जेको बाइबल में ॾिनल आहे उहो उन जे वीचार सां असांखे हलणो आहे। ऐं जेको रोमियो 12:21 में लिखियलु आहे मुंहिंजो तमामु वीचारनि ते जाम सुठो लॻंदो आहे। उहो चवंदा आहिनि त तव्हांखे तकलीफ़ूं हटाइणियूं आहिनि पंहिंजे जीवन मां ऐं ॿियनि जी मदद करणी आहे। उन आत्मिक रूप ते तव्हांखे लड़ाई लड़णी आहे ऐं माण्हुनि खे अॻियां वधाइणो आहे उन जे जीवन में। उहो चवनि था त तव्हां उन्हनि जी तकलीफ़ूं हटायो ऐं जंहिंमहिल तव्हां ॾींदव हिकु तरफ़ सां दुश्मन खे हराईंदा आहियो जेको दुनिया खां सभिनीनि खां वॾो दुश्मन आहे। ऐं जॾहिं तव्हां ॿिए पासे ॾिसंदा आहियो त स्वर्ग जी आशीष मिलंदी ऐं तव्हांखे मञणो पवंदो त इहे असांजे लाइ आहे, सम्झणु घुरिजे असांखे। पर ख़बर अथव असां परमात्मा खे पैसनि जी ज़रूरत न आहे। असांखे लॻंदो आहे हुनखे पैसनि जी ज़रूरत आहे ऐं मूंखे ईअं लॻंदो आहे, मां हिकु ॻाल्हि ॿुधी हुई त मूंखे वणंदो आहे, ईअं लॻंदो आहे त असां पैसनि जे मुक़ाबले असां पंहिंजे वांगुरु उहो वधीक ख़रीद करे सघंदा आहियूं छाकाणि त परमात्मा असां सां वॾो दानी आहे। उहो असांखे माफ़ु कंदो आहे, हमेशह माफ़ु कंदो आहे। असांजे लाइ उहो सभु शइ ॾींदो आहे, असांखे आशीष ॾींदो आहे
ऐं असांखे उहो वचन ॾींदो आहे जंहिंजे अनुसार असां हलूं ऐं उहो मिले। काई मतिलबी ॻाल्हि न आहे हिन में। असांखे हमेशह सम्झणो आहे त जेको असां सेल्फ सेंटर ठही करे रही सघूं। ऐं असां ॾींदे उहे ॾकंदा आहियूं, इन करे छो करे असांखे ख़बर न हा, हूंदो आहे हे कि बदिले सच में आहे। असांखो छा तूं घुरियो ॼाणींदी वेंदो। आहे, हा, ॾियणु हिकु सची आत्मिक कमु आहे। असां कमु न कयूं, उहो कंदा आहियूं। इहो हिकु आत्मिक असूल आहे जेको असांजे हिसाब सां असांखे वधीक आत्मिक रूप ॾींदो आहे, असांखे ॿुधाईंदो आहे। पर लॻंदो आहे, पर असांखे ख़बर आहे त असांखे इहो करणु घुरिजे ऐं जेका दर्शक ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे ख़बर पए त परमात्मा केॾो सुठो आहे। हा, मूंखे अहसासु आहे हिन जो। मूं वटि कुझु अहिड़ा सुवाल आहिनि, कुझु सुठा सुवाल आहिनि। हर दफ़े असांखे बल्कि अहिड़ा ई सुवाल मिलंदा आहिनि। मां तमामु उन्हनि माण्हुनि जे सुवाल जो जवाबु ॾियणु थी चाहियां जेका हे सुवाल पुछणु था चाहिनि। हे सुवाल शुगरलैंड टेक्सास मां आहे। हे पुछे थो, 10 हिसे जे बारे में फ़क़ति पुराणे नियमनि में लिखियलु आहे। छा हे सच में आहे त 10 हिसो पुराणे नियमनि जो हिकु सिद्धांत आहे? हे असांखे हुन जे बारे में चिंता करण जी ज़रूरत न आहे? ख़बर अथव, तमामु माण्हुनि खे वधीक करे ईअं लॻंदो आहे, मां ईअं नथी चवां त तव्हां हिकु ॻाल्हि चई आहे, हिकु सम्झणो आहे त असांखे ईअं लॻंदो आहे असांजे वीचारनि सां हे नियम झूनो आहे। असां इन नियमनि में ऐं नओं तरीक़ो ॻोल्हियो आहे ऐं असां चाहियूं था त माण्हू इन जी सेवा जी कोशिशि कनि ऐं ॾियण जी कोशिशि कनि ऐं असां ख़ाली 10% ॾियण जी कोशिशि कयूं त असां ते केतिरी कृपा थींदी उहो तव्हां सम्झी था सघो त असां कृपा जे हेठां आहियूं। केतिरो ॾियणु घुरिजे ऐं असांखे ख़बर पए असांखे केतिरो वधीक ॾिनो वियो प्रभु आहे। जी आत्मा असां सां गॾु आहे, उन्हनि जो दिलि आहे। ऐं मूंखे ईअं लॻंदो आहे, इहो मुंहिंजो तजुर्बो आहे त असां 10% ॾियूं ख़ाली त असांखे जाम मिलंदो, तमामु अलॻि अलॻि तरीक़े सां। मूंखे ख़बर आहे उहो तमामु प्यारु कंदो आहे सभिनीनि माण्हुनि खे। ऐं मूंखे ईअं लॻंदो आहे इहा सची ॻाल्हि आहे। जेके ॾुख ॾींदो आहे त उहो असांखे चवणु ईंदो आहे त जेको नियम आहे उहो सिद्धांत ते हलंदो आहे। ऐं असांखे लॻंदो आहे त असां ईअं चवंदा आहियूं असां मसीह में हे माण्हू आहियूं, असां पूरी कोशिशि कंदा आहियूं, असांखे इहो चवणो आहे, उहो न चवणो आहे। उहो हिसो जेको आहे उहो असांखे मिलंदो आहे, पर असांखे इहो न ख़बर पवंदी आहे त असां लाइ केरु आहे। बिल्कुलु। हिते अञा हिकु सुठो सुवाल आहे। साउथ कैरोलिना मां हिननि लिखियो आहे, छा फ़क़ति पैसा ॾियण ई सभु कुझु आहे या असांखे हे बि ॾियणु घुरिजे जीअं वक़्तु, क़ाबिलियत वग़ैरह वग़ैरह? छा हे शयूं बि आहिनि? मां बाइबल में किथे बि न पढ़ियो आहे त वक़्त जो 10 हिसो ॾियो, पंहिंजे गुननि जो 10 हिसो ॾियो। बाइबल में जिते ख़ासि तौर ते इहो लिखियलु आहे त 10 हिसो पहिरियों ॾियणु हिसो आहे। 10 हिसो हर शइ जो। उन में जॾहिं असां नियम जे तौर ते चवंदा आहियूं, असांखे इहो लिखियलु आहे त असां इहो करे रहिया आहियूं असां पैसनि जे तरीक़े सां, त उन जो मतिलबु इहो हूंदो आहे, इन जो इहो मतिलबु हूंदो आहे त 10%। मुंहिंजे वीचार सां इहो सुठो थींदो अगरि कोई ख़ुशीअ सां इहो चए त असां शुरू करे छॾिया आहे पंहिंजा 10% हिसा मुंहिंजे वक़्त जा। ऐं मां तव्हां सां अॼु इहो शुरूआति थो कयां कि मां तव्हांजो शिष्य ठहंदमि ऐं तव्हां सां गॾु वक़्तु गुज़ारींदमि। केतिरनि कलाकनि जा कलाक मां इहो करे सघंदो आहियां। मां वधीक करे माण्हुनि खे इहा सलाह ॾींदमि त तव्हां इहो मञी करे लॻभॻि शुरू करे छॾियो। 1.5 कलाक प्रभु सां गॾु जीवन बदिलींदव तव्हांजो। उहो तव्हांजे लाइ हूंदो, तव्हांखे एतिरो सम्झणो आहे बसि। हा, हे तमामु सुठो वीचार आहे। अच्छा, हे अञा हिकु सुठो सुवाल आहे। हिननि जो पुछणु आहे, बल्कि हिन सां मिलंदे जुलंदे ॾाढा सुवाल अचनि था। हे माण्हू एक्चुअली ॾुखियनि हालातनि में रहंदा आहिनि, शायदि इन करे ॾुखिया सुवाल पुछंदा आहिनि। हिन जो पुछणु आहे कि छा कुझु ॾियणु ज़रूरी आहे हिन जे बजाए कि असां कुझु बि न ॾेई सघूं? छो करे असां लाइ ॾियणु ॾुखियो आहे, भले ई 100% न हुजे। सभिनीनि खां पहिरीं मां इहो चवणु चाहींदसि त तव्हांखे मुमकिन हुजे असांखे 10 हिसो ॾियणु घुरिजे, छाकाणि त असांजो वक़्तु जेको हूंदो आहे उहो ख़ासि करे असां रुपए में शुरूआति करे छॾींदा आहियूं। इहो जाम आसानु थींदो आहे। पंहिंजो अनुभव कयो, इहो नियमनि ते हलो। तव्हां शुरूआति करे पंहिंजे जीवन में इन खे शुरू करे छॾियो। पैसनि जी तमामु किमी हुजे ऐं तव्हांखे फ़क़्तु इहो ॾिसणो पए त तव्हांखे कहिड़ो भुगतान न करिणो आहे। तव्हांखे इहो सम्झणो आहे त प्रभु असां सां गॾु आहिनि। उहो चवनि था त तव्हां शुरूआति कयो बसि। उहो वीचारनि खे तव्हांखे अॻियां आणो। तव्हां माण्हुनि खे फ़ोन करे चओ त असां इहो शुरू करे छॾियो आहे ऐं माण्हुनि खे चओ त मुंहिंजी तकलीफ़ूं दूरि थी वियूं आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो त तव्हांखे अर्ज़ु करिणो आहे इन तरीक़े सां
किश्त घटि करे ऐं तव्हांखे अहिड़ो कुझु मिले सघंदो। थोरा पैसा हाणे ॾियो ऐं ॾियणु सिखी वञो। उन वक़्त ते तव्हांजी तयारी थी सघंदी आहे ऐं तव्हांखे उहो हिसो मिलंदो तव्हांजे लाइ। हा, त हुनखे पहिरियों कमु करे मतिलबु उनखे वधीक वक़्त ताईं किस्त ॾियणी पवंदी। उहो जेको चए थो त असांखे परमात्मा चयो आहे, उहो सम्झी वठो। तुंहिंजे लाइ सुठी ॻाल्हि आहे। मां वरी थी चवां, सम्झी वठो। परमात्मा चए थो तव्हांखे इहो आसान थींदो अगरि तव्हां दिलि खोले करे पंहिंजी सेवा कंदव तुंहिंजे लाइ। ऐं अॻिते उहो जेको तुंहिंजे लाइ शयूं आहिनि दुश्मन उनखे छॾे ॾींदो। हलो इहो मञी था वठूं त इंसानु हमेशह चए थो मुंहिंजे वीचारनि सां पहिरें वांगुरु सां ॻाल्हाइणु असांखे सिखणो पवंदो। छा 2-3 सालनि खां पोइ 3 सालनि खां पोइ पैसा असांखे ॾियणा पवंदा ऐं उन्हनि असांखे ॿुधायो त तव्हां इहो करे सघंदा आहियो। त माण्हू खे इहो ॾिसणो आहे त जेका पैसा उन्हनि खे लौटाइणा आहिनि उहो उनखे ॾेई सघनि उन्हनि जे दिलि सां। मूंखे लॻे थो असांखे हिकु नंढी ब्रेक वठणु घुरिजे ऐं उन्हनि सवालनि सां असां मोटणु ईंदासीं। 1 मिंट कृपा ॾिसंदा रहो। वरी हिकु दफ़ो तव्हांजो स्वागत आहे जेको तव्हां हाणे ॾिसणु शुरू कयो आहे। मां जिंजर सां ॻाल्हाए रही आहियां। हर विश्वास जे जीवन में ॾियण जी कहिड़ी अहमियत हूंदी आहे। परमात्मा चाहींदा आहिनि त असां ॾियणु सिखूं पंहिंजे जीवन में ऐं असांखे ख़बर पए त जेको सुभाविक हूंदो आहे उहो असांजे लाइ केतिरो महत्वपूर्ण हूंदो आहे। ऐं उहो चए थो पेनी शेपर्ड सां गॾु उन जेको कयो आहे जीवन में उहो बदिले छॾियईं। परमात्मा हिकु दानी आहे। यूहन्ना 3:16 जे अनुसार परमात्मा दुनिया सां एॾो प्यार कयो आहे कि हुन पंहिंजो हिकु लौतो पुटु ॾेई छॾियो। मुंहिंजे जीवन में तमामु बदिलाव आयो आहे। ॾियण जे पहलू में मां तमामु कंजूस हुयसि। मां कॾहिं बि गिरजा में पैसा ॾियण लाइ कॾहिं बि तयारु न हुयमि। मां बहाने सां कॾहिं बाथरूम हली वेंदसि, कॾहिं पर्स न खणी वेंदी हुयमि, पर मां कॾहिं हुते पैसा ॾियण लाइ तयारु न हुयसि। मां हिकु बंधन में हुयसि जेसिताईं ॾियण जो सुवालु हुयो। मूं वटि ॿुधण लाइ कन बि न हुया। पर जीअं जीअं मां शिक्षा प्राप्त कई मूंखे सम्झ में आयो कि मुंहिंजे जीवन में कुझु कमी आहे। मूंखे सम्झ में आयो कि ॾियण सां कुझु त ख़ुशी मिलंदी। मां ॾियण जो असाधारण कमु करणु शुरू कयो। इन करे मां फ़क़ति परमात्मा खे चयो कि मूंखे बदिले छॾ। हीअ ॻाल्हि त सिर्फ़ु मूंखे ख़बर आहे कि मां केतिरी स्वार्थी हुयसि, केतिरी कंजूस हुयसि ऐं मां कहिड़ी ख़राबु हुयसि। मां परमात्मा खे चयो कि हे परमात्मा, मूंखे स्वार्थी थियण लाइ माफ़ु कर। कृपया मुंहिंजो दिलि बदिले छॾ। इन करे मां हिकु वक़्त ते हिकु क़दम उठाइणु शुरू कयो। मां सच चवां त ॾियणु आसान न हूंदो आहे। हुन जे लाइ बलिदान करणो पवंदो आहे। पर परमात्मा पंहिंजे वचन जे ज़रिए मूंखे आज़ादु कयो। हे मुंहिंजे मन में हुन जे लाइ आनंद भरिजी वियो। हुन खां पोइ मां ॾियण जे पहलू में पंहिंजो वीचार बदिलियो। मां परमात्मा जी आज्ञा जो पालन कयो। ॾियण सां मुंहिंजे दिलि में तमामु ख़ुशी भरिजी वई। मुंहिंजे वीचार सां पंहिंजे पैसे ॾियण सां असांखे ख़बर पवंदी आहे कि असांजी ज़रूरतूं छा आहिनि। हिन जे अलावा असांखे पंहिंजे वक़्त खे बि ॾियणु खपे, पंहिंजी क़ाबिलियत खे बि ॾियणु खपे ऐं जेको बि असां वटि आहे असां पंहिंजा वीचार बि ॾेई था सघूं। हिकु वक़्तु अहिड़ो हुयो जॾहिं मुंहिंजे मुड़ुसु ऐं मुंहिंजी माउ ॿई बेरोज़गार हुया। हुन वक़्तु मूंखे लॻियो न हो कि मूं वटि कुझु आहे ॾियण लाइ, पर परमेश्वर मूंखे कुझु राह ॾेखारियईं। हुन ॾेखारियईं कि मूं वटि जाम कुझु आहे ॾियण लाइ पैसनि जे अलावा। जीअं त ॿुधण लाइ कन आहिनि, असां वटि हिकु प्यारु आहे, हिकु मुस्कान आहे, प्रेरणा जी हिकु अखर आहे। हेॾो कुझु आहे असां वटि ॾियण लाइ। हुनखे ॾेई करे ॾिसो, हुन जे चरणनि में लेटी करे चओ, परमात्मा, मां ॾियण जे लाइ तव्हांजे पहलू में आयो आहियां। मां तमामु उत्साह ॾियण वारो आहियां। मां सच में हे विश्वास जो तमामु वॾो क़दम आहे। मुंहिंजे जीवन में बदिलाव 25 साल पहिरीं थियो आहे। हाणे मुंहिंजो जीवन संतुष्टि सां भरियलु आहे। मुंहिंजो जीवन ॾाढो ख़ुशि आहे। हिन में हिकु उद्देश्य आहे, हिकु नियत आहे। परमात्मा असांजे स्तोत्र आहिनि। हुननि खे ख़बर आहे असांखे छा खपे, असांखे छा घुरिजे। बसि तव्हांखे हुनखे विश्वास करणु खपे ऐं हुनखे मोकल ॾियो कि उहो तव्हांजी प्रार्थना जो जवाबु ॾेई सघनि। जिंजर, मां सोचां थी इन वक़्तु केतिरा ॾिसण वारा माण्हू सोचींदा हूंदा बसि बि कयो हाणे। छाकाणि त ॾियण जेके असां लाइ हूंदी आहे एतिरो कुझु न करे सघंदो आहे। पर मूंखे ख़बर आहे बेशक पेनी असां लाइ जाम क़ीमती आहे। ऐं मुंहिंजा दोस्त जेके हाणे सेक्रेटरी आहिनि उन्हनि चयो आहे मूंखे त तमामु कंजूस हूंदा आहिनि, पर सभिनीनि खां वॾी ॻाल्हि इहा आहे त असांखे पाण सिखणो आहे। जॉयस, हाणे तूं ॾिस त
ऐं ॾियणु सिख। मूंखे ख़बर आहे त असां जंहिं महिल सिखी वेंदा आहियूं ऐं असांखे ख़बर पवंदी आहे त असां केतिरा मतिलबी थी वेंदा आहियूं पंहिंजे वीचारनि सां, ऐं ॾियण लाइ असांजो हथु न उठंदो आहे। मुंहिंजे लाइ इहा अलॻि ॻाल्हि हा, आहे। ऐं तव्हां हिन ॻाल्हि जो अनुभव कयो हूंदो कि परमात्मा जीअं तव्हांखे चवण थो चाहे कि तव्हांखे हुनजे वचन जे बारे में माण्हुनि खे ॿुधाइणो आहे, माण्हुनि खे तॾहिं ख़बर पवंदी। बराबरि, मां बिल्कुलु सच ॿुधाइण वारी आहियां। ऐं असांजे दर्शकनि जेके मूंखे सच ॿुधंदा आहिनि, तीअं तव्हांखे ख़बर आहे मां टीवी जे ॾिसण जे लाइ तमामु न चवंदी आहियां। टीवीअ ते असांजे लाइ जेको ॾियण वारियूं हूंदियूं आहिनि उहा असां चवंदा आहियूं। असां साधननि खे पैसनि लाइ न चवंदा आहियूं, असां बेशक माण्हुनि जे लाइ ॾियण लाइ चवंदा आहियूं। ऐं असां जेको तमामु वधीक वक़्तु न रखी सघंदा आहियूं, छाकाणि त मां चवंदी आहियां त मुंहिंजो सोचणु इहो आहे त असांखे पैसनि ख़रीदण सां उहे शयूं न खपनि। परमात्मा कुझु महीनो पहिरीं असांखे ॾेखारियईं त कहिड़ी ग़लतियूं असां कयूं, पर असां पोइ उनखे सुधारे ऐं माण्हुनि जी सेवा में लॻाए छॾियूं। परमात्मा मूंसां गॾु आहे ऐं उहो उमेद थो करे त मां ईअं जीआं ऐं माण्हुनि खे सेखारियां। ऐं मूंखे महसूसु थियो त मां छा सम्झी वियसि ऐं मूंखे ख़बर पई त जीवन में केतिरो मुख्य हिसो हूंदो आहे, माण्हू केतिरो सम्झी सघंदा आहिनि, उहो जेको महत्वपूर्ण ॻाल्हि हूंदी आहे। ऐं परमात्मा तमामु अलॻि अलॻि तरीक़नि सां ॾियण लाइ चवंदो आहे। हा, सही आहे। तमामु अलॻि अलॻि जॻहियूं दुनिया में तमामु ज़रूरतूं आहिनि जिन खे पूरो करिणो आहे। असांखे फ़क़ति एतिरो करिणो आहे जेतिरो असांखे चयो वियो आहे। हे सही आहे। तमामु घणा माण्हू जाम दफ़ा कोशिशि कंदा आहिनि पैसा न ॾियूं ऐं ॿियनि शयुनि ॾियण जी कोशिशि कंदा आहिनि। मुंहिंजे वीचार सां बाइबल में साफ़ लिखियलु आहे पैसनि जे बारे में। ऐं आम तौर ते असां सभु पैसनि जे लाइ जाम सोचींदा आहियूं। असांखे लॻंदो आहे त तमामु महिनत कंदा आहियूं ऐं इन शयुनि में असां कीअं पैसा ॾेई सघंदासीं, पर असांजी सुरक्षा जे वांगुरु असां ईअं चवंदा आहियूं, जंहिंजे लाइ असां बंदोबस्तु कंदा आहियूं ऐं चवंदा आहियूं त असां इच्छापूर्वक इहो सभु करे सघूं ऐं माण्हुनि जी देखभाल असांजो कमु आहे। ऐं असां इहो करे सघूं, पंहिंजा पैसा ॾियूं त असांजे लाइ उहो ॾेई करे असां माण्हुनि में विश्वास पाईंदा आहियूं। असांखे लॻंदो आहे त असांजो वक़्तु मुख्य आहे, असांजी क़ाबिलियत मुख्य आहे। ऐं मूंखे सुठो न लॻंदो आहे जंहिं महिल माण्हू चवंदा आहिनि त असां पैसा न ॾींदासीं, बल्कि असांखे ईअं लॻंदो आहे त माण्हू पाण अची करे ॾियनि पैसा। हिकु ॿियो सुवालु आहे, मक़सदु केतिरो ज़रूरी आहे ॾियण में? छा परमात्मा हिन जी परवाह कंदो आहे कि असां ॾियण जे बदिले में छा था करूं? हे केतिरो मुख्य हूंदो आहे? मां मञां थी त मक़सदु सच में तमामु मुख्य आहे। मुंहिंजे वीचार सां त हक़ीक़त में इहो चयो आहे त माण्हुनि कुझु पुछियो आहे ऐं इहो सुवालु उन्हनि जे ॾींहं में आहे त असांखे 10 हिसो ॾियणु खपे ऐं उहो असांजे लाइ आहे ऐं उनजो फल असांखे ज़रूरु मिलंदो। इहो मुमकिन आहे त तव्हां पंहिंजो ग़लति रुख ऐं करे न ॾियो, तव्हांखे उनजो फल न मिलंदो। पर मां तव्हांखे ॿुधायां थी, ऐं जेको लिखियलु आहे मां तव्हांखे ॿुधायां थी, इहो मुंहिंजो प्यारो आहे जाम। 2 कुरिन्थियंस 9:6 में लिखियलु आहे त तमामु सुठी ॻाल्हि आहे त अगरि तव्हां पंहिंजो कुझु हिसो उन में ॾियो था, उहो तव्हांजे लाइ आहे ऐं उहो तव्हांखे परखींदो आहे त तव्हांखे जेको खपे उहो आसीस मिले। ऐं अगरि तव्हां ॾियो था ऐं चओ था कि मूंखे इहो मिलियो आहे त मां इहो चवंदमि। मूंखे लॻंदो आहे त जेका माण्हू कंहिंजी मदद लाइ तयारु हूंदा आहिनि, मां चाहींदी आहियां त उन्हनि खे ख़बर पए त उहो केरु आहिनि। ऐं मां चवां थी त यीशु मसीह खे अॼु ताईं न ॼातो आहे, उन्हनि खे ॼाणणु खपे त उहो केरु आहिनि। अॼु कोई बि कहिड़ो बि माण्हू हूंदो आहे त उनखे ख़बर हूंदी आहे त उहो केरु आहिनि पाण में। मां ग़रीब जी मदद कंदी आहियां जेके रस्तनि ते सुम्हिया पिया हूंदा आहिनि, ऐं मां चवंदी आहियां कि निश्चित इहो करे असांखे इहो विश्वास ॾियणो आहे। मूंखे ईअं लॻंदो आहे त मां ईअं सोचींदी आहियां, पर मूंखे विश्वास आहे मां जेको चवंदी आहियां उहो थींदो आहे। बाइबल जे अनुसार जेको विश्वास कंदो आहे उनखे परखियो वेंदो आहे ऐं जेको चाहींदो आहे उहो पोखींदो आहे त उनखे आसीस सां गॾु उहो सभु मिलंदो आहे। ऐं लिखियलु आहे त असांखे कंजूसाई न करणी आहे। अगरि असां पोखींदा त असांखे उहो ज़रूरु मिलंदो। दिलि सां तव्हांखे पोखणो आहे, बसि इहा ॻाल्हि करणी आहे। ऐं इहो जेको नियम आहे उन जे लाइ तव्हांखे इहो सभु करिणो आहे। ऐं मूंखे विश्वास आहे त असांखे ॾियण में हमेशह ग्रहण करणु खपे। आत्मिक रूप सां असां इहो नियम पालन कयूं ऐं असांखे विश्वास रखणो आहे असां छा था चऊं।
उन अखरनि ते, उन वीचारनि ते जेको लिखियलु आहे, ऐं जेकी फसल असां बोयूं था उन जो असांखे फल ज़रूरु मिलंदो। मूंखे लॻे थो त तव्हांखे मदद करणु खपे हमेशह। मूंखे सचमुच पसंदि आहे इहो सभु करणु। पवित्र मक़सदु मुंहिंजे वीचारनि सां बाइबल में इन जो सबूत ॾिनल आहे। जेको पोखे रखंदो आहे उनखे यादि मिलंदो आहे ऐं तमामु मौक़ा हूंदा आहिनि जेके उहो पंहिंजो व्रत करे उनखे फसल लाइ उहो तयारु कंदो आहे ऐं उनजी उपलब्धि लाइ उहो उपलब्धियूं उनजे साम्हूं मिलंदियूं आहिनि। हुननि जो बदिले में पैसा मिलंदा, परमात्मा हिन खां वॾी ॻाल्हि छा थींदी। उन चयईं त मूंखे पैसा खपनि ऐं ख़बर अथव मां तव्हांखे ॿुधायां कि उन छा कयो हुयो पैसनि जे लाइ। मां तव्हांखे ॿुधायां थी, जाम साल गुज़री विया ऐं जाम सालनि में उहो सभु ॻाल्हियूं आयूं ऐं आख़िर में असांखे सिखणु मिलियो त बाइबल जेको चए थो उहो सच आहे। उनजी फसल न मिली पर उनखे उहो सवालनि जो जवाबु मिलियो। उन चयईं त तोखे इहो सभु करिणो आहे ऐं मां सम्झी रही आहियां त उहो छा लिखियलु हुयो, पर असांखे इहो सिखणो पवंदो आहे। मूंखे ख़बर आहे त उन मुंहिंजी देखभाल कई आहे छाकाणि त मां उनजी आज्ञा पालन कंदी आहियां ऐं मूंखे जाम प्यारु थींदो आहे त जंहिंमहिल असां इहो सभु कंदा आहियूं। ऐं मूंखे माण्हुनि सां बि जाम प्यारु आहे छाकाणि त मूंखे ईअं लॻंदो आहे त मां प्रभु जी ॿार आहियां ऐं सभई प्रभु जा ॿार आहिनि। ऐं जेको इन में लिखियलु आहे सत्य में वचन में कि असांखे हर हिकु माण्हू खे इहो इरादो करिणो आहे ऐं असांजो इहो फ़ैसिलो करणु खपे त असां छा कंदासीं ऐं असांखे छा खपे। ऐं हर हिकु माण्हू इहो फ़ैसिलो कयो त असांखे इहो न करिणो आहे, पंहिंजे मन खे ऐं बुद्धीअ खे प्रभु जे लाइ रखिणो आहे छाकाणि त उहो असां सां प्यारु कंदो आहे ऐं उहो असांजी क़ीमत ॼाणींदो आहे। इन करे असांखे उन्हनि जे लाइ सभु कुझु आज्ञा पालन करणी आहे। ऐं उहो चए थो तव्हां इहो वठी छॾियो दिलि सां, तव्हांजी महिनत सफल थींदी। तव्हां प्रभु जी आत्मा जे अंदरि आहियो, उहो तव्हां सां गॾु आहे, तव्हां उन में रहंदा आहियो, उहो तव्हां सां गॾु आहे। आनंद वठो उन ॻाल्हि जो, उहो तव्हां सां गॾु आहे। सच में सुठो वीचार आहे त तव्हां हे कमु करणु शुरू बि न करिजो अगरि हुन खां पहिरीं तव्हांखे हे बि ख़बर न आहे कि परमात्मा असल में तव्हांजे जीवन में केरु आहे। जीअं तव्हां ॼाणींदा आहियो त परमात्मा दुनिया में अहिड़ो प्यारो आहे ऐं उहो चए थो कि तव्हांखे इहो सभु करिणो आहे ऐं तव्हां मसीहा न आहियो पर तव्हांखे तमामु उद्धार करिणो आहे। इन करे मां चवां थी त तव्हां इहो ॻाल्हि कयो ऐं तव्हां सिखी वञो त मसीह में कहिड़ा वीचार थींदा आहिनि ऐं उन जे करे तव्हां छा करे सघंदा आहियो पंहिंजे जीवन में। उहो जेकी सही ॻाल्हि आहे ऐं सही राह आहे। ॾिसो मूंखे ईअं लॻंदो आहे कि जेकी बि ॻाल्हि आहे उहो प्रभु सां गॾु आहे, कहिड़ी बि ॻाल्हि हुजे। मूंखे हे सुठो लॻो जेको तव्हां चयो। असांखे ॾियण सां सिधो रिस्पॉन्स मिलंदो आहे। जॾहिं असां कप हवा में उड़ाईंदा आहियूं त हे ॾिसण लाइ न उड़ाईंदा आहियूं कि केतिरो हेठि किरियो आहे, पर असां हे ॾिसण लाइ कयो आहे भई केतिरो मथे थो थी सघे। त तव्हां हिन जे बारे में ॿुधायो। सही, मूंखे ख़बर आहे त प्रभु मूंसां गॾु हर साल हूंदो आहे, हर वक़्तु हूंदो आहे ऐं मूंखे विश्वास आहे त उहो मुंहिंजी स्तुति पूरी कंदो आहे। मुंहिंजे वीचार सां असांखे इहो सिखणो आहे ऐं असांजे मन में जाम सवाल हूंदा आहिनि त सही आहे कि ग़लति, हा या न, पर असां सोचींदा आहियूं त असां कुझु कयूं था किसान खे उहो कुझु फसल मिले थी या नथी मिले ऐं उन जे करे उहो सम्झणु शुरू करे छॾींदो आहे त असांखे छा करिणो आहे ऐं विश्वास हूंदो आहे त जेकी असां फसल विधी आहे उहा सुठी थींदी, ज़रूरु थींदी। इहो पको विश्वास थींदो आहे ऐं असां दरअसल इहो ई ॻाल्हि कंदा आहियूं। असां में आदत पइजी वेंदी आहे त असांजो सभु सुठो थींदो ऐं इन जे करे प्रभु असांजे लाइ सभु कुझु कंदो। प्रभुअ खे दिलि सां असां प्रार्थना कंदा आहियूं ऐं चवंदा आहियूं त प्रभु तूं असां सां गॾु आहे ऐं तव्हां सां प्यारु आहे ऐं असां हमेशह तव्हां सां प्यारु कंदासीं ऐं तव्हांजे वचन जे अनुसार असां विनती कंदासीं त असां अॻियां वधूं ऐं पंहिंजे जीवन में वधीक 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 जेकी ॻाल्हि आहे उनखे अॻियां वधायूं। जंहिंमहिल माण्हू ॾिसंदा आहिनि ऐं उनखे ख़बर पवंदी आहे त असां सच ते आहियूं ऐं उहो जेकी हमेशह असांजी मंज़िल हूंदी आहे कि प्रभु जी आसीस असां ते पए ऐं असां सभिनीनि खे ॿुधायूं त कहिड़ी ॻाल्हि आहे। हे ॾिसणु तमामु उत्साह वारो आहे कि परमात्मा असांखे छा ॾियण वारो आहे, असां कंहिंजी मदद कीअं करे सघंदा आहियूं, कीअं ॾेई सघंदासीं। असां जॻहि जॻहियुनि ते अलॻि अलॻि देशनि में असां ॾिठो आहे माण्हुनि वटि सच में कुझु न हूंदो आहे ॾियण लाइ असांजे हिसाब सां, पर तॾहिं बि उन्हनि वटि जाम कुझु हूंदो आहे। शायदि हिकु कोल्ड ड्रिंक या कुझु फल, कुझु न कुझु, शायदि हिकु मुस्कान या कोई कला हुजे। सम्झो था न? बराबरि। ॾिसो उहा ॻाल्हि थींदी आहे
ऐं मूंखे लॻंदो आहे जेको उन्हनि में इहा ॻाल्हि हूंदी आहे त उहो पर्स वठी वेंदा आहिनि ऐं उनजे अलावा नंढी ॻाल्हि जेकी टोपियूं हूंदियूं आहिनि ऐं उहो आहे हुननि वटि जेको मूंखे आहे। मूंखे इहो जाम वणंदो आहे। मां तव्हांखे ॿुधायां मूंखे ख़ुशी थींदी आहे इहो सभु ॿुधाइण में जंहिं महिल असांजो मक़सदु सुठो हूंदो आहे ऐं असां सेखारींदा आहियूं ऐं तव्हांखे प्रोत्साहित कंदा आहियूं त तव्हां इहो ॾिसो ऐं उनजो वचन वठी करे अभ्यास कयो ऐं उनजे बारे में ॼाणो त तव्हांजी कहिड़ी मंज़िल आहे। उन मंज़िल खे तव्हां ॾिसो, उथो मथे ऐं ॾिसो अॻियां, उथो मथे ऐं ॾिसो उनजे बारे में ऐं तव्हांखे ख़बर पवंदी बाइबल में छा आहे ऐं तव्हांखे उनजे लाइ सिखणो आहे। तव्हां सिखी करे उन ते विश्वास कयो ऐं ॾिसो उहो चए थो असांखे ॾियण जे बारे में ऐं परवाह न कयो कंहिं बि शइ जी, छाकाणि त प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं उहो चए थो। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।